हेडलाइंस न्यूज़ लाइ असां सां ताउन कयो आहे। Visit us today or contact us now to secure your dream office at the center of the city. पीपल्स पार्टी अॼु खां सॼे मुल्क में चूंड मुहिम शुरू कंदी। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु ठठे, सजावल ऐं बदीन पहुचंदो। कराची खां मुख़्तलिफ़ हंधनि ते शानदार इस्तक़बाल जूं तयारियूं मुकमल। सुभाणे बदीन ज़रिए टंडे मोहम्मद खान हैदराबाद पहुचंदो। अॻूणो पढ़ी वज़ीर टे ॾिहाड़े नवाबशाह ऐं सखर चौथे ॾींहुं सखर मां कश्मीर खां थींदो मुल्तान रवानो थींदो, जिते CEC जे इजलास जी सदारत बि कंदो। भारत में G20 सरबराही इजलास अॼु खां शुरू थींदो। इजलास में शिरकत लाइ आलमी अॻवाननि जे अचण जो सिलसिलो जारी। अमरीकी सदर जो बाइडन नईं दिल्ली पहुची वियो। इजलास जे मौक़े ते सऊदी वली अहद शहज़ादा मोहम्मद बिन सलमान ऐं भारतीय वज़ीर आज़म मोदी सीड़पकारी फोरम जी मेज़बानी कंदा। सऊदी अरब जी अमरीका भारत UAE जे अॻवाननि सां हिकु इंफ्रास्ट्रक्चर डील जो बि इम्कान आहे, जंहिं तहत नार ऐं अरब मुल्क रेलवे ऐं बंदरगाहुनि ज़रिए भारत सां गंढिजी सघंदा। नेपरा बिजली वधीक ₹1.46 फ़ी यूनिट महांगी करे छॾी। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त बिजली जे बिलनि में नओं इज़ाफ़ो सेप्टेंबर महीने में बिलनि में थींदो। गिलगित बल्तिस्तान जे अॻूणे वॾे वज़ीर ख़ालिद खुर्शीद जी जाली डिग्री केस में नाअहली सबबि ख़ारिज थियल सीट जे BLA 13 स्टोर ते नंढी चूंड लाइ पोलिंग जो अमल शुरू। पोलिंग जो अमल बग़ैर कंहिं वक़्फ़े जे शाम 5 वॻे ताईं जारी रहंदो। PTI जे ख़ुर्शीद अहमद ख़ान, मुस्लिम लीग नून जे राना फरमान अली ऐं पीपल्स पार्टी जे अब्दुल हमीद ख़ान में मुक़ाबिलो। मराकश में ज़िलज़िले तबाही मचाए छॾी, 300 ॼणा फौत। ज़िलज़िले सबबि केतिरनि ई शहरनि में नुक़सान, इमारतूं मलबे जो ढेर बणिजी वयूं। रिक्टर स्केल ते ज़िलज़िले जी शिदत 6.8 रिकॉर्ड थी वई। गोसपुर वेझो 4 ॾींहं अॻु गुम थियल ॻोठाणे जी अॻुवाई जी तस्दीक़। ॾोहारियुनि पारां वारसनि खां भुङ तलब। मुगवी शाहिद शेख जे वारसनि जो चवणु आहे त ढाड़ेलनि खेनि फ़ोन करे मुगवी जी बाज़ियाबी लाइ 15 लख रुपया भुङ तलब कयो आहे। पुलिस मुगवी खे बाज़ियाब कराए ॿी सूरत में इंडस हाईवे ते धरणो हणी वेंदो। सॻियूं वेझो ॻोठ महमूद चन्ना मां मुबैना तौरु नारी अगवा वारसनि पारां मुगवी जी बाज़ियाबी लाइ थाणे आॾो धरणो। वारसनि जो चवणु आहे त हथियारबंद नारी सनम ज़ाल दिलबर चन्ना खे अगवा करे विया आहिनि। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे औरत खे बाज़ियाब कराए वञे। नवाबशाह जी बलोच पाड़े मां बि मुबैना तौरु नारी अगवा। नारी जे वारसनि जो प्रेस क्लब अॻियां एहतजाज। वारसनि जो चवणु आहे त नारी साजदा बलोच खे पीपल्स पार्टी जे अॻुवान अज़रा बलोच जो भाइटियो अगवा करे वियो आहे। नूरियाबाद वेझो कराची खां हैदराबाद वेंदड़ मज़दा ट्रालर सां टकराइजी वई। 2 ॼणा फौत, 1 ॼणो ज़ख़्मी। फौतुनि जी सुञाणप 24 वरनि जे अरबाज़ ऐं 23 वरनि जे माशूक अली तौरु थी आहे। ॿिन्ही फौतुनि जा मड़ ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ॾखण वेझो हथियारबंद 2 पुलिस एहलकारनि खे यरगमाल बणाए खाउन सरकारी हथियार ऐं ॿियो सामान फुर करे विया। कलंदर बख़्श भट्टी पुल भरिसां जवाबदार पुलिस एहलकार ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंगी ऐं सफ़ीर जोड़े खे यरगमाल बणाए खाउन क्लाशिंकोफ, मोबाइल फ़ोन ऐं पैसा फुर करे फ़रार थी विया। ओस्तामोद में वापारी जे घर में धमाके जे नतीजे में ज़ख़्मी थियल औरत दम ॾेई छॾियो। औरत जिला ज़ख़्मनि जा सूर न सहंदे इस्पताल में दम ॾिनो। ॿियनि ज़ख़्मियुनि खे लाड़काणे ऐं कराची मुंतक़िल कयो वियो। एशिया कप में बरसात जे ख़दशे सबबि पाक भारत मैच लाइ हिकु वधीक ॾींहुं रखण जो फ़ैसिलो। श्रीलंका में मुसलसल बरसातुनि सबबि टूर्नामेंट जो फाइनल बि मुतासिर थियण जो ख़दशो।